अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दे मिरर में अवां के भली कार मां आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, सिंध जे खुराक खाते में अंधेर नगरी नाअहली या लापरवाही का नई ॻाल्हि त न आहे, पर अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में खुराक खाते में कणक जी चोरी जे स्कैंडल्स तां पर्दो खणंदासीं। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त कीअं खुराक खाते में कणक चोरी जा स्कैंडल्स मामूल बणिजी विया आहिनि। कमर्शियल बैंकुनि खां कर्ज़ वठी कणक ख़रीद कंदड़ खुराक खातो छो सरकारी कणक महफ़ूज़ करण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वियो आहे। इहो बि सम्झण जी कोशिश कंदासीं त हर साल कणक गायब थियण ऐं कणक ख़राब थियण जा स्कैंडल साम्हूं अचण बावजूद खुराक खाते जो क़िबलो आख़िर दुरुस्त छो नथो थिए। नेब, एंटी करप्शन ऐं ॿियनि जांच इदारनि जी कारकर्दगी छो सवालिया निशान बणियल आहे। अॼोके प्रोग्राम में इहे तफ़सील बि शामिल कंदासीं त खुराक खातो हर साल कमर्शियल बैंक्स खां केतिरो कर्ज़ वठे थो ऐं इन कर्ज़ जी मद में केतिरो व्याज ॾिनो पियो वञे ऐं कणक ख़रीदारी जे चकर में हर साल क़ौमी ख़ज़ाने खे केतिरो नुक़सान पहुचायो वञे थो। सिंध जे खुराक खाते में अंधेर नगरी हर साल सरकारी कणक चोरीअ जा स्कैंडल मामूल बणिजी विया। कमर्शियल बैंकुनि खां कर्ज़ वठी कणक ख़रीद कंदड़ खुराक खातो सरकारी कणक महफ़ूज़ करण में नाकाम। खुराक खाते जा अमलदार कॾहिं बरसाती ॿोॾि दौरान अरबे रुपयनि जी कणक ख़राब ज़ाहिर करे खपाए छॾनि था, कॾहिं वरी कागज़नि में कणक जी ख़रीदारी ॾेखारे करप्शन कनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सरकारी गोदामनि मां 85 करोड़ रुपयनि जी कणक ख़राब थियण जी तस्दीक थी वई। 4 कामोरा नौकरियुनि तां बरतरफ़। घोटकी, कशमोर, कंधकोट ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िले में 22 करोड़ 28 लख 21 हज़ार रुपयनि जी करप्शन कंदड़ असिस्टेंट फूड कंट्रोलर मोहम्मद आकिल जत नौकरीअ तां बरतरफ़। कंडियारो में 57 करोड़ 25 लख 81 रुपयनि जी करप्शन कंदड़ फूड इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार अलीला खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। साल 2009 ऐं 10, साल 2010 ऐं 11, साल 2011 ऐं 12 में 1 करोड़ 79 लख 73 हज़ार रुपयनि जी करप्शन कंदड़ फूड इंस्पेक्टर फ़हीम अज़हर डहर खे बि खाते मां निकाली ॾिनी वई। घोटकी में 3.5 करोड़ रुपयनि जी करप्शन कंदड़ फूड सुपरवाइज़र सिकंदर हयात बुरड़ो जी बि नौकरी चट थी वई। 9 ग्रेड जे अमलदार गुल मोहम्मद सुमरो खे बि नौकरीअ तां बरतरफ़ कयो वियो। सरकारी गोदामनि मां कणक चोरी कंदड़नि खां वधीक 30 अमलदारनि शोकास नोटिस बि जारी कया विया। हर साल सरकारी कणक गायब कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ मामूली कार्रवाई करे मामिलो ले मिटी कयो वञे थो। 2022 जी बरसाती ॿोॾि दौरान सिंध में खुराक खाते जे कामोरनि 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणक ख़राब ज़ाहिर करे मार्केट में खपाई, पर मुलविस कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। अरबे रुपयनि जी करप्शन कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ क्रिमिनल कार्रवाई न थी सघी। एंटी करप्शन ॾांहुं कार्रवाईअ लाइ उमाणियल रिपोर्ट्स बि साइड लाइन थियल। सिंध जे खुराक खाते कणक जे फिज़िकल वेरिफिकेशन लाइ 23 ज़िलनि में DFCs जूं ड्यूटियूं लॻाए छॾियूं। गोदामनि में मौजूद कणक बाबति रिपोर्ट तलब। थर्ड पार्टी ज़रिए कणक जी इंस्पेक्शन कराए रहिया आहियूं। जेका कणक कराची अचे थी उन जी इंस्पेक्शन थी रही आहे। कणक ख़राब निकिती त लाॻापियल अमलदार ज़िम्मेवार हूंदा। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां स्टूडियो में मौजूद आहे सीनियर सहाफ़ी सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर, टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध जे खुराक खाते में हर साल अरबे रुपए कणक गायब थियण वारी छा माजरा आहे ऐं केतिरी करप्शन थियण जी निशानदही? वॾी महिरबानी रोशनी। सिंध जे खुराक खाते में हर साल अरबे रुपयनि जी जेका उहा करप्शन कई वञे थी, चाहे कणक ख़रीदारी जो मामिलो हुजे या बारदाने जी विरासत जो मामिलो हुजे या फ्लोर मिलनि खे कणक ॾियण वारो मामिलो हुजे। इन मरहलनि जे दौरान जेको आहे उहो खुराक खाते जा अमलदार जेके आहिनि उहे हर साल अरबे रुपयनि जी कणक जेका आहिनि उहा गायब कनि था, या वरी कागज़नि में उहा कणक ख़रीद ॾेखारे करे उहा कणक ख़रीद बि नथा कनि ऐं उहा करप्शन कनि था। त नेब सखर हुजे, नेब कराची हुजे या एंटी करप्शन हुजे या ॿिया जांच कंदड़ इदारा हुजनि, उन्हनि जी इन्वेस्टिगेशन जे बावजूद बि खुराक खाते में हर साल अरबे रुपयनि जी कणक चोरी थिए थी। त ही जेको आहे मामिलो ज़ाहिर थियो आहे ऐं कुझु ई ॾींहंनि अंदरि जेका उहा खुराक खाते अंदरि जेका उहा कार्रवाई थी आहे त अटकल 85 करोड़ रुपयनि जी कणक गायब थी आहे।
ऐं इहा निशानदेही जेका उहा मां न पर उहो ख़ुराक खाते पाण कई आहे ऐं उन्हनि कामोरनि ते इहो इल्ज़ाम साबित थी चुको आहे त उन्हनि कणिक जेका उहा ग़ाइबु कई आहे। त हाणे उन में जेकी 85 करोड़ में जेके आहिनि उहे 3 खां 4 कामोरा जेके आहिनि उहे इन करप्शन में मुलविस आहिनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि में इन्हनि करप्शन जेका उहा कई आहे ऐं कश्मीर कंदकोट हुजे, घोटकी हुजे या शहीद बेनज़ीराबाद हुजे या ॿिया ज़िला हुजनि, उते इन्हनि करप्शन कई आहे। 3 खां 4 कामोरनि खे जेको आहे उहो नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। हाणे 1 करोड़ तक़रीबन 73,000 यानी अटकल जेका आहिनि उहो 80 लख रुपयनि जी 1 करोड़ 80 लख रुपयनि जी जेका करप्शन कंदड़ जेको 12 ग्रेड जो फूड इंस्पेक्टर आहे फ़हीम अज़हर ॾहर, हाणे उनखे जेको उहो नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे ऐं उन जेका उहा करप्शन कई आहे। वरी ॿियो अमलदार आहे 12 ग्रेड जो फूड इंस्पेक्टर, उन 57 करोड़ रुपयनि जी करप्शन कई आहे। त मजमूई तौर ते ऐं ॿियो वरी अमलदार आहे फूड इंस्पेक्टर, उन जेका आहे 22 करोड़ रुपयनि जी करप्शन कई आहे। त मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि जा अहिड़ा आर्डर साम्हूं आया आहिनि। हर साल हिकु मुनज़म तरीक़े सां इहा करप्शन थिए पई। करप्ट तरीन जेको आहे हीउ डिपार्टमेंट बणिजी वियो आहे। शायदि ई को अहिड़ो जेको आहे उन्हनि जो ऑफिसर हुजे जंहिं ते नेब जा केस न हुजनि, एंटी करप्शन जा केस न हुजनि। अगरि इन जो मैन्युअल मां कंप्यूटराइज़ सिस्टम थी वञे प्रोक्योरमेंट जो त काफ़ी जेके आहिनि उहे शयूं बहितर थी सघनि थियूं, पर बहितरी तरफ़ ही डिपार्टमेंट जेको आहे उहो न पियो वञे। हर साल अरबे रुपयनि जी जेका इन में करप्शन थिए थी। त मां रुगो तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 5 सालनि दौरान जेकॾहिं सही नमूने सां इन डिपार्टमेंट जी ऑडिट बि थिए न त तक़रीबन 10 खां 20 अरब रुपयनि जी करप्शन जो जेको आहे उहो स्कैंडल ज़ाहिर थींदो। छाकाणि जो हर साल ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं जेको आहे उहो इन पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र बि करे चुका आहियूं त जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि साल 2021 ऐं 22 में 4,47,000 जेके आहिनि उहे ॿोरियूं ग़ाइब थी हुयूं। इन जी निशानदेही थी 71 कामोरा जेके आहिनि उन्हनि मुअत्तल कया हुआ। मुअत्तल बि कनि था, उन्हनि खे शोकास बि ॾियनि था, उन जे बावजूद बि इहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे ख़तमु न थी सघिया आहिनि। हर साल यानी मामूल बणिजी विया आहिनि इहे स्कैंडल। वरी 2 अरब 45 करोड़ रुपयनि जी उन खां ॿिए साल ते जेका उहा कणिक ग़ाइब थी। 2 अरब 3 अरब ही रुगो सरकारी रिकॉर्ड जा अंग करनि, यानी 3 खां 4 अरब रुपयनि जी हर साल कणिक ग़ाइब थिए थी। ऐं ही ताज़ो ई जेको आहे ख़ुराक खाते पाण इन जी निशानदेही कई आहे त 85 करोड़ रुपयनि जी करप्शन इन्हनि कामोरनि कई आहे ऐं उन्हनि जा आर्डर बि जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। कमर्शियल बैंकनि खां ही कर्ज़ वठनि था ऐं कर्ज़ वठी करे इहा कणिक ख़रीद कनि था ऐं उहे वरी कणिक ही पाण ई चोरी करे हलिया वञनि था। यानी माण्हुनि खे को रिलीफ जेको आहे उहो न पियो मिले ऐं हर साल मतिलबु हिकिड़ो हिननि कारोबार ठाहे छॾियो आहे इन फूड डिपार्टमेंट खे। कणिक प्रोक्योरमेंट हुजे या बारदाने जो मसइलो हुजे या वरी कणिक जेको आहे उहो फ्लोर मिलनि खे ॾियण वारो हुजे, उन्हनि खे हिननि हिकिड़ो कारोबार ठाहे छॾियो आहे। माण्हुनि खे हिननि जो को फ़ाइदो न पियो पए। करप्ट तरीन डिपार्टमेंट बणिजी चुको आहे ही। जी सही। अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त करप्शन में मुलविस केतिरा अमलदार नौकरियुनि तां बरतरफ़ थिया आहिनि? छा उन्हनि खां करप्शन वारा पैसा रिकवर कया विया आहिनि? ॾिसो, ही जेका शुराइती इन जी जेका रिपोर्ट आई आहे ख़ुराक खाते जी, त उन में 4 जेके आहिनि कामोरा उहे नौकरियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। बाक़ी ॿियनि खे जेके आहिनि उहे मामूल मूजिबि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिननि इहे अॻु में बि अहिड़ी प्रैक्टिस थी चुकी आहे त 71 कामोरनि खे सस्पेंड कयो वियो, वरी उन्हनि खे शोकास नोटिस जारी कया वञनि था। हाणे ताज़ो ई जेको आहे इन जो मिनिस्टर जीअं तब्दील थियो आहे ख़ुराक खाते जो, त वरी इहे कार्रवायूं अहिड़े क़िस्म जूं शुरू थी वियूं आहिनि। पर ही सालनि खां इहे अहिड़े क़िस्म जो जेको आहे अमल जारी आहे ऐं इन्हनि जेकी करप्ट तरीन डिपार्टमेंट में जेके ही करप्ट जेके कामोरा वेठा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए। त हाणे उन में 3 जेके आहिनि उहे कामोरा, हाणे असिस्टेंट फूड कंट्रोलर आहे ग्रेड 15 जो मोहम्मद आकिल जत, हाणे इन 22 करोड़ 28 लख रुपयनि जी इन करप्शन कई आहे। इहो डिपार्टमेंट इहो ऑर्डर जारी कयो आहे त ही साहब जेको आहे घोटकी में रहियो आहे, शहीद बेनज़ीराबाद में रहियो आहे ऐं कश्मीर कंदकोट में। त इन 3 ज़िलनि में हिननि 22 करोड़ रुपयनि जी हिन करप्शन कई जत साहब ऐं हाणे उनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे ऐं लाॻापियल उन अमलदार खे इहे हिदायतूं जारी कयूं आहिनि त इन खां इहे 22 करोड़ रुपया जेके आहिनि उहे रिकवर कया वञनि। उन खां अलावा फूड इंस्पेक्टर आहे ग्रेड 12 जो ज़ुल्फ़कार अली लाखिर,
उन ते बि जेको आहे इहो इल्ज़ाम आहे त हिन करप्शन कई आहे ऐं करप्शन साबित थी आहे, तॾहिं हिनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। हाणे ज़ुल्फ़कार लाखिर जेको आहे उहो 57 करोड़ 25 लख यानी 57 करोड़ रुपया हिन करप्शन कई आहे। हिन जी पोस्टिंग जेका आहे उहो PRC कंडियारियो में हुई, प्रिक्योरमेंट जेको सेंटर हुयो कंडियारो में, हिन उते 57 करोड़ रुपयनि जी हिन करप्शन कई। उनखां अलावा फ़हीम अज़हर ॾह आहे फूड इंस्पेक्टर, हाणे ही डिस्ट्रिक्ट घोटकी में हुयो, त इन बि जेको आहे 1 करोड़ 97 लख रुपयनि जी जेका हिन करप्शन कई आहे। 1 करोड़ 79 करोड़ बि यानी तक़रीबन 2 करोड़ रुपयनि जी हिन करप्शन कई आहे ऐं हिनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। त मजमूई तौर ते अहिड़ा ॿिया बि ऑफिसर आहिनि, उन्हनि खे बि नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। हर साल नौकरियुनि तां बरतरफ़ी बि थिए थी, पर ही सिस्टम जेको आहे ही बहितरी तरफ़ न पियो ठीक वञे। है सकीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। इते असांखे ज्वाइन कयो आहे सेक्रेटरी आहे खुराक खाते जो सेक्रेटरी आहे ख़ालिद महमूद शेख। अस्सलाम वालेकुम ख़ालिद साहब। जी वालेकुम सलाम। ख़ालिद साहब, महकमा खुराक में हर साल बिलियन रुपीस की करप्शन हो रही है, इसके क्या असबाब हैं और महकमा खुराक कब बेहतरी की तरफ जाएगा? फूड डिपार्टमेंट से बेताशा लोगों को नौकरी से निकाला गया है, सिर्फ इसी वजह से कि जहाँ भी करप्शन के इल्जाम साबित हुए वहाँ निकाला गया है। अच्छा, अब जैसा कि आप भी ये बात करते हैं कि मतलब करप्शन भी कर रहे हैं, निकाल भी रहे हैं, तो इसका हल क्या है? जी, तो इसका हल ये कि आप इसमें कोई ऐसी एफिशिएंसी लेकर आए सिस्टम में कि चोरी करना मुश्किल हो जाए। पहली दफा इसलिए हमने पाकिस्तान में, पहली दफा पूरे पाकिस्तान में हमने एक थर्ड पार्टी ऑडिट का सिलसिला शुरू किया है और उसमें हमने एक इंटरनेशनल फर्म हायर की है जिसका नाम है SGS। वो इंस्पेक्शन एंड क्वालिटी कंट्रोल फर्म है जो दुनिया भर में प्राइवेट सेक्टर में भी काम करती है और पब्लिक सेक्टर में भी काम करती है। पहली दफा कराची में जो भी गंदम आ रही है उस सारे गंदम की वो टेस्टिंग करते हैं, उसकी क्वालिटी चेक करते हैं, उसकी क्वांटिटी चेक करते हैं और उसके बाद अपनी रिपोर्ट इशू करते हैं। जिससे हमें बेताशा फायदा ये हुआ कि हमें ये अच्छी तरह मालूम हो गया कि किस डिस्ट्रिक्ट से खुराक साफ सुथरी आ रही है, साफ सुथरी आ रही है और कहाँ से गंदी आ रही है। तो फिर उनके खिलाफ हम कार्रवाई कर रहे हैं। इसका फायदा ये है कि इसको चैलेंज भी नहीं किया जा सकेगा ना, थर्ड पार्टी वैलिडेशन है। वरना तो ये होता है कि डिपार्टमेंट के लोग ही इंक्वायरी करते हैं तो उसका इतना खातिर खान नतीजा नहीं निकलता। सही। तो ये भी स्टेप्स लिए जा रहे हैं। उसके अलावा इस दफा हम प्रोक्योर भी नहीं कर रहे क्योंकि वीट हमारे पास काफी है, तो अभी तक कोई फैसला नहीं हुआ प्रोक्योर करने का। तो ये वीट जो है बाकी साल काम आएगी। इस बार देखते हैं कि गवर्नमेंट की पॉलिसी क्या होती है, वीट प्रोक्योरमेंट कंटिन्यू करती है या कोई ज्यादा एफिशिएंट तरीका इससे लेकर आती है। खालिद साहब, जैसे आप बता रहे हैं कि थर्ड पार्टी के जरिए ये ऑडिट हो रही है, जाहिर है ये पहली दफा ही हुआ है। क्या थर्ड पार्टी के जरिए जो ऑडिट हुई है उनकी रिपोर्ट्स क्या आ रही हैं? मतलब कितनी गंदम्स जो है वो जो कराची आ रही हैं वो खराब आ रही है या सही आ रही है, और जो उसमें मुलविस हैं जो खराब भेज रहे हैं गंदम, तो उनके खिलाफ कोई कार्रवाई हो रही है? पहली दफा ये हो रहा है कि ट्रक टू ट्रक बेसिस पर, ये नहीं कि मनों की और टनों की हम बात कर रहे हैं। जो भी ट्रक आता है उसकी इंस्पेक्शन होती है तो उसकी एक रिपोर्ट बन जाती है। उसके बाद कई जगह पर कोई 0.5%, 1%, 2% है, कई जगह पे हमें 15% भी खराब गंदम की शिकायत मिली है। देखिए, ये बड़ी अच्छी बात आपने कही। इशू ये है कि पहली दफा हमने इतने ज्यादा केसेस निपटाए। अब ये सिर्फ 3 तो अभी हमने पिछले से नौकरी से डिसमिसल किए और भी और भी किए मैंने कल परसों, लेकिन उसके अलावा भी बहुत ज्यादा हमने इस पूरे साल में कोई 20 के करीब लोगों को शायद नौकरी से निकाला होगा। लेकिन हम उसमें सिर्फ ये काफी नहीं है। ये तो नहीं हो सकता ना कि एक आदमी ने 80 करोड़ रुपए की गंदम बेच दी और चोरी कर ली और हम उसे सिर्फ नौकरी से निकाल दें जिसमें इसका मामला सिर्फ 1 करोड़ बनता है। बिल्कुल। तो हमने पहली दफा ये किया है कि हमने डिप्टी डायरेक्टर को और डिप्टी कमिश्नर को लेटर लिखे हैं कि इस बंदे से अंडर लैंड रेवेन्यू एक्ट रिकवरी भी की जाए इस अमाउंट की, उसकी प्रॉपर्टी से रिकवरी की जाए इस अमाउंट की। तो हमने रिकवरी के लिए प्रोसेस शुरू कर दिया और अब हम इसको फॉलो भी करेंगे कि कितनी रिकवरी इसकी जायदाद से या उसकी हिसाब से रिकवर की जा सकती है। अच्छा खालिद साहब, आखिरी सवाल, ये सैलाब के दौरान जो है तकरीबन एक CMIT ने एक रिपोर्ट दी थी और अलीगुल संजरानी ने शायद इसकी रिपोर्ट दी कि 3.25 अरब रुपए की सैलाब में करप्शन जो है वो हुई थी वीट में। तो उन इंक्वायरी का क्या हुआ? उनके खिलाफ कोई कार्रवाई वगैरह होगी या नहीं? देखिए, मैं आपको बताऊं, थोड़ी सी इसमें गलतफहमी है जी। हुआ ये था कि आपके इल्म है कि 2022 में बेताशा बारिशें हुई, ठीक, और उसमें आपको पता पूरी क्रॉप की फसल तबाह हुई, फसलें तबाह हुई, लाइव स्टॉक तबाह हुआ। आपको पता है मैं वो एक CEO भी हूँ सिंध पीपल्स हाउसिंग
हम 21 लाख जी, घर जी। बना रहे हैं, जो 21 लाख घर भी तबाह हुए। जी जी। तो इसी तरह मुख्तलिफ गोदाउन में रखी हुई गंदम भी तबाह हुई। ये तो नेचुरल फेनोमेना है ना, प्राइवेट भी तबाह हुई, पब्लिक भी तबाह हुई। सीएमआईटी को किया था कि वो इंक्वायरी करे कि किसने गंदम चोरी किए। सीएमआईटी को ये इंक्वायरी दी गई थी कि आपने ये असेस करना है कि क्वांटम कितना है, क्योंकि उसके अंदर 14-15 बंदे तो फूड डिपार्टमेंट के थे। ठीक। अगर फूड डिपार्टमेंट खिलाफ इंक्वायरी होती तो 5 डिप्टी कमिश्नर थे और 1 सीएमआईटी के मेंबर थे और बाकी 12 लोग 13 लोग जो है वो फूड डिपार्टमेंट के थे। उनका काम ये था, जो कैबिनेट ने उनको काम दिया था वो ये दिया था कि आपने असेस करना है कि क्वांटम कितना है, असेस कर लो और उसके बाद उसको ऑक्शन करो। कि हमारी सीएमआईटी की टीम ने बजाय इसके कि क्वांटम असेस करे और इसको ऑक्शन करे, उसने एक रिपोर्ट जमा कराई और मैं उसको कंटेस्ट कर रिपोर्ट को। हालांकि वो मेरे जमाने का काम नहीं है जो मुझे कोई प्रॉब्लम हो उससे, वो मेरे से पिछले सेक्रेटरीज का काम है, उनके जमाने की बात है। मैं तो 2024 में हूँ, लेकिन आई स्ट्रांगली कंटेस्ट। उसकी वजह ये कि डिपार्टमेंट का तहफ़्फ़ुज़ करना आपकी जिम्मेदारी है। वो कहते हैं कि उसने एक रिपोर्ट में ये कहा है कि ये सारी गंदम तबाही नहीं हुई, कोई गंदम तबाही नहीं हुई, बल्कि सारी गंदम ये अच्छी गंदम ले जाके बेच दी गई और खराब गंदम जो है लाके रख दी गई इसकी जगह। ये मतलब ये कॉमन सेंस में भी समझ में बात नहीं आती कि ये तो अरबों रुपए का ये भी ट्रांसपोर्टेशन हो जाता है कि एक गंदम को उठा के कहीं लेके जाए तो दूसरी गंदम को उठा के लाके रखें। आप समझ रहे हैं ना? अच्छा खालिद साहब, 15 अक्टूबर को हर साल जो है वो गंदम फुलर्स मिल्स को जो है वो रिलीज होती थी, तो इस साल क्या हुआ है, क्यों डिले हुआ ये मामला? क्या गंदम ज्यादा है मार्केट में? आपने आखिरी सवाल के बाद फिर एक और सवाल पूछा है। जी जी सर। तो ऐसे मैं आपको बताऊं कि गंदम आप क्यों प्रोक्योर करते, गवर्नमेंट गंदम क्यों प्रोक्योर करती है? गवर्नमेंट इसलिए गंदम प्रोक्योर करती है कि जब मार्केट में शॉर्टेज हो तो वो इंटरवीन करे और वो मार्केट में गंदम रिलीज करे ताकि प्राइस को मेंटेन कर रखे। इस वक्त मार्केट में सप्लाई साइड इतनी मजबूत है कि हमें इंटरवीन किए बगैर भी आपको पता है कि गंदम हर जगह सस्ती है और लोगों के पास अभी भी प्राइवेट जो ग्रोअर्स हैं और जो स्टॉकिस्ट हैं उनके पास गंदम मौजूद है और वो मार्केट में निकाल रहे हैं गंदम। तो हमारा ख्याल ये है कि इस वक्त फौरन इंटरवीन करने का फायदा नहीं है, क्योंकि मार्केट में गंदम तो हम उस वक्त रिलीज करें ना जब मार्केट को हम देखेंगे प्राइस अपवर्ड जा रही है। तो मेरा ख्याल ये है कि ये गंदम शायद अभी तो नहीं, 2-3 महीने बाद शायद रिलीज हो, अप्रैल में, मई में, आई डोंट नो। ठीक है, बहुत शुक्रिया आपका खालिद महमूद शेख साहब। सकीर, करप्शन जे इल्ज़ाम हेठायल केतिरनि ऐं कहिड़नि कामूरनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि, छा उन्हनि खिलाफ़ का वधीक कार्रवाई थी सघी आहे? ॾिसो, जिन कणक गायब कई ऐं जेकी भी इन करप्शन में मुलविस आहिनि उन्हनि जे लाइ जेके हाणे वरी साॻी जेका मामूल मूजिब कार्रवाई थींदी आहे उहा कई पई वञे। त उन्हनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। तक़रीबन 3 खां वधीक, हिकु असिस्टेंट फूड कंट्रोलर आहिनि ऐं उनखां अलावा फूड इंस्पेक्टर आहिनि ऐं फूड सुपरवाइज़र आहिनि। त उन्हनि खे जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई शुरू कई वई आहे। 3 खां वधीक अमलदार आहिनि, 25 जेके आहिनि उनमें फूड सुपरवाइज़र आहिनि। उन्हनि में जेके फूड सुपरवाइज़र आहिनि जन कणक गायब कई उनमें अली रज़ा बिरोही आहे, एजाज़ मक्सी आहे, मोहम्मद शरीफ़ भुट्टो आहे, अली मोहम्मद सियाल, ज़ुल्फ़कार नूनारी, अयाज़ मशहूरी, सफदर खोखर, शहबाज़ मेमण ऐं तुफ़ैल भुट्टो जेको आहे उहो इन में शामिल आहिनि। इन्हनि ॼाणायल जेके इहे कामरा या जेके इहे फूड अमलदार आहिनि इन्हनि लाड़काणे ज़िले में जेका उहा कणक चोरी कई। इन्हनि खे फाइनल शोकास यानी इनखे बरतरफ़ी वारा शोकास नोटिस जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। अहिड़ी रीति जेको आहे मोहम्मद अयूब बिजाराणी आहे, हिदायतुल्ला भंगवार आहे, ज़ुल्फ़कार खोसो आहे, छुट्टो जखराणी आहे ऐं उनखां अलावा फूड सुपरवाइज़र ॿिया बि जेके आहिनि उन में शामिल आहिनि, जीअं एजाज़ मक्सी आहे, शहबाज़ ख़ान आहे ऐं फ़याज़ मुगेरी आहे, इमरान कंबो आहे, वाजिद मुगेरी आहे, सज्जाद हुसैन जरवार, अजलाल मुस्तफ़ा मक्सी, रिज़वान अली पेचियो समेत 25 जे लॻभॻि जेके आहिनि उहे फूड सुपरवाइज़रनि खे रुगो फाइनल शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। उनखां अलावा जेके फूड इंस्पेक्टरनि खे बि शोकास नोटिस जारी कया आहिनि। उन्हनि में ग़ुलाम सरवर सूमरो आहे, इमरान मक्सी आहे, असिस्टेंट फूड जेके सुपरवाइज़र या जेके ॿिया जेके अमलदार उन में शामिल आहिनि, ॼाम आबिद अली आहे। मजमूई तौर ते 3 खां वधीक जेके आहिनि उन्हनि अमलदारनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि ऐं 4 खां वधीक जेके कामोरा आहिनि जन 85 करोड़ रुपयनि जी करप्शन कई ऐं रिकवरी जे लाइ जेको आहे उहो हाणे कदम खया पिया वञनि। डिप्टी डायरेक्टरनि खे बि हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त हाणे इन्हनि खां पैसा बि जेके आहिनि उहे रिकवर कराया वञनि। त उन्हनि ख़िलाफ़ इहा कार्रवाई थी आहे। 4 कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे ऐं 3 खां वधीक जेके
अमलदारनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। सकीर, इहा बि निशानदेही थी हुई त खुराक खाते जे अमलदारनि बरसाती बोड दौरान अरबे रुपयनि जी कणक ख़राब ज़ाहिर करे खपाई हुई। छा उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे? बिल्कुलु उन्हनि ख़िलाफ़ त का बि अञा ताईं कार्रवाई न थी आहे ऐं असीं पंहिंजे प्रोग्राम में जेको आहे जॾहिं उन सेक्रेटरी साहब बि इहा ॻाल्हि कई त इहा CMIT जी जेका आहे उहा रिपोर्ट सही नमूने उन्हनि जांच नाहे कई। हाणे उन जांच कई आहे या न कई आहे, पर हाणे इन ते जेको आहे उन्हनि जेका रिपोर्ट ॾिनी हुई त उन में तक़रीबन 3 अरब 22 करोड़ यानी 3.25 अरब रुपयनि जी हुननि करप्शन जी निशानदेही कई CMIT जे मुलाज़िमनि। उन वक़्तु जेको CMIT जो मेंबर हुयो मेंबर अलीगुल साहब, हाणे इन जेको उन कमेटी जो हू सरबराह हुयो। उन कमेटी में DC जामशुरो हुयो, DC दादू हुयो ऐं ज़रायत खाते जो DG एक्सटेंशन हुयो ऐं खुराक खाते जो डिप्टी डायरेक्टर फूड हैदराबाद उन में मेंबर हुया। हाणे इन्हनि मेंबरनि ते ॿधल जेकी CMIT हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी ऐं रिपोर्ट में इहो चयो वियो त 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी करप्शन थी आहे ऐं साल 2022 में जॾहिं इहा बोर्ड आई त उन्हनि इहा कणक ख़राब ज़ाहिर कई, हालांकि इहा ख़राब न पर उन्हनि खपाई हुई। इहो रिपोर्ट में उन्हनि निशानदेही कई आहे ऐं उन्हनि चयो आहे त हिननि जेको अमलदारनि जेको आहे उहो कणक ख़राब ऐं हथरादू सॼो जेको इन फ्रॉड कयो ऐं इन्हनि 3 अरब रुपयनि जी इन्हनि करप्शन कई। उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहो कार्रवाई कई वञे, पर हाणे सेक्रेटरी साहब जो जेको मौक़िफ़ अचे पियो त इहो उनजो मैंडेट ई कोन हुयो कमेटी जो। उनखे हिकिड़े मामले जी जांच ॾिनी वई ऐं हुन वरी जांच कंहिं ॿिए मामले जी कई। बहरहाल इहो हिकिड़ो जेको आहे तकरारी ॼण मामिलो थी वियो आहे, पर इन मामले खे बि ही अप्रैल महीने में इन जी जांच थी। पाण डिसंबर में वेठा आहियूं, 8 महीना थी विया आहिनि ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई बि न थी आहे। जेकॾहिं उनखे जेको मैंडेट ॾिनो वियो हो त केतिरी कणक हुई, केतिरी बची आहे कणक। बहरहाल हुननि मेंबर जेका आहे CMIT जो उन चयो त 3.25 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। मलीर में हालांकि बोर्ड एॾी न आई हुई ऐं मलीर में त पाणी दाख़िल बि न थियो हो, त उन जे बावजूदि हिननि ॿुधायो त तक़रीबन 1 अरब जे लॻभॻि जेके आहिनि मलीर में कणक ख़राब ज़ाहिर कई वई हुई। त इहो मामिलो जेको आहे उहो दॿायो वियो आहे ऐं उन में मुलविस जेकी कामोरा आहिनि उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं खुराक खाते जेके घुरिजे या जेका उहो असांजे वॾे वज़ीर खे घुरिजे त इन मामले जो नोटिस वठे, हुननि जांच सही कई आहे या न, या इन मामले ते जेको आहे उहो नोटिस वठी करे सही नमूने सां हिन जी जांच थियणु घुरिजे। जेकी भी इनमें कामोरा मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। बिल्कुलु। अच्छा सकीर, खुराक खाते पारां सिंध जे 23 ज़िलनि में कणक जी फिज़िकल वेरिफिकेशन कराइण जो फ़ैसिलो थियो आहे। इन हवाले सां कहिड़नि कामोरनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे? ॾिसो, इहा त फिज़िकल वेरिफिकेशन जेको आहे उहो मुख़्तलिफ़ मरहलनि में थींदी रही आहे। हाणे जेको आहे उहो समुझो खुराक खातो जेका ही डिसंबर जे आख़िर में हाणे ही फिज़िकल वेरिफिकेशन कंदो ऐं फिज़िकल वेरिफिकेशन सां ई ख़बर पवंदी आहे त हिन वक़्तु खुराक खाते कणक केतिरी ख़रीद कई ऐं हिननि वटि पयल केतिरी आहे। छाकाणि जो ही खुराक खाते जा अमलदार जेके आहिनि उहे कागज़नि में कणक जेका आहिनि उहा ख़रीद ॼाणाए छॾींदा आहिनि, पर उते गोदामनि में जेका आहे उहा मौजूदु न आहे हूंदी। सही। त सिंध जा 23 ज़िला आहिनि। डिस्ट्रिक्ट सखर में आगा ज़ुल्फ़कार DFC जेको अवेटिंग पोस्टिंग आहे उन खे जेका इहा ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे त उहो फिज़िकल वेरिफिकेशन डिस्ट्रिक्ट सखर जी कंदो। वरी डिस्ट्रिक्ट खैरपुर आहे, उन जी फरहान शाह आहे DFC ईस्ट कराची, उहो उन जी वेरिफिकेशन कंदो। डिस्ट्रिक्ट घोटकी में फराज़ आलम आहे DFC जामशुरो जो इहो आहे, उहो जेको आहे घोटकी ज़िले जी इहा कंदो। डिस्ट्रिक्ट कंबर शदाद कोट में मुनवर आराई खे जेको आहे उहा ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। ईअं ई डिस्ट्रिक्ट लाड़काणे में नवीद ताहिर जेको ओलह ज़िले जो DFC आहे, उहा उनखे इन जी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे त कणक जी जेका उहो फिज़िकल वेरिफिकेशन करे ॾिनी वञे। डिस्ट्रिक्ट कश्मीर कंदकोट में वसीम जमाली खे इहा ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे ऐं दिलशाद सूमरो खे जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट जैकाबाद जी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे त डिस्ट्रिक्ट जैकाबाद में केतिरी जेका उहो कणक उन्हनि प्रोक्योर कई ऐं हिन वक़्तु केतिरी पयल आहे। डिस्ट्रिक्ट शिकारपुर में मुनवर मीराणी आहे ऐं डिस्ट्रिक्ट जामशोरे में हकीम महर जेको आहे उहो इन जी इंस्पेक्शन कंदो। डिस्ट्रिक्ट दादू में जेको आहे उहो निसार मेमुण आहे जेको DFC लाड़कानो आहे, उहा इन जी इंस्पेक्शन कंदो। ईअं ई सिंध जे 23 ज़िलनि में मुख़्तलिफ़ DFCs खे इहा ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे
त कणिक जी फिज़िकल वेरिफिकेशन करे ॾिनी वञे त केतिरी कणिक उन्हनि गोदामनि में मौजूदु आहे ऐं केतिरी इन्हनि चोरी कई आहे। ऐं ॿुधण में अचे पियो त इहो त हिन भेरे बि जेका उहा कणिक चोरी थी आहे ऐं ज़ाहिर आहे हाणे फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट हूंदी उन खां पोइ ख़बर पइजी सघंदी त सिंध जे सरकारी गोदामनि मां हिन साल केतिरी कणिक ग़ाइब थी आहे। छाकाणि जो तव्हां सेक्रेटरी साहब जो ॿुधो त हिन साल सिंध सरकार जेको आहे उहा कणिक ख़रीद न करण ते गौर करे रही आहे ऐं उनखां अलावा जेका प्रोक्योरमेंट थींदी उहा बि थर्ड पार्टी जे ज़रिए करणु वञी रहिया आहिनि। छाकाणि जो 11 या 12 ग्रेड जा जेके कामर आहिनि उन्हनि खे अरबे रुपयनि जी कणिक ख़रीदारी जी ज़िम्मेवारी ॾिनी वञे थी ऐं हर साल इहा कणिक जेका उहा चोरी थिए थी। त इन जो हल जेको आहे खुराक खातो इहो कढियो आहे त थर्ड पार्टी जे ज़रिए जेका उहा कणिक ख़रीद कजे ऐं हालांकि ही कणिक त ख़रीद करण ई न पिया वञनि, अगरि कंदा बि त थर्ड पार्टी जे ज़रिए इहे कंदा। बिल्कुलु सकीर, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त न रुगो हर साल कणिक ग़ाइब थिए थी पर ज़िम्मेवारनि जी निशानदेही थी, उन्हनि ख़िलाफ़ नाले मात्र कार्रवाई बि थिए थी पर इहो सिलसिलो रुकजण जो नालो ई नथो वठे। इहा कंहिंजी नाअहली चइजे? ॾिसो इहो बहितरी तरफ़ जेको वञण वारो आहे उहो आहे खुराक खातो यानी मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहब। त उहे जेके आहिनि उहे सख़्ती सां या के पॉलिसी जेके आहिनि उहे डिसीशन कंदा तॾहिं वञी बहितरी ईंदी। बिल्कुलु हाणे असल में ही जेके ॿुधायूं पिया त हिते जेके आहिनि अरबे रुपयनि जा जेकी कणिक ख़रीदारी जा जेके मामला आहिनि उहे हिकु नंढनि मतिलबु अमलदारनि खे ॾिना वञनि था। त जीअं हाणे फूड इंस्पेक्टर आहे या फूड सुपरवाइज़र आहे उन्हनि ते इहा ज़िम्मेवारी जेका सौंपी वञे थी ऐं उहे ई ज़िम्मेवार करार ॾिना वञनि था। त हाणे हिकिड़ो सिस्टम ऐं मुनज़म तरीक़े सां हिकिड़ी ही जेका उहा करप्शन थिए थी। उन में कंहिं बि तव्हां ॿुधो हूंदो त माना DFC तमामु घटि हूंदा, हालांकि ज़िले जो इंचार्ज जेको आहे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हूंदो आहे। त उन जे ख़िलाफ़ तव्हां कार्रवाई कॾहिं बि न ॿुधी हूंदी। ऐं ॿियो डिप्टी डायरेक्टर जेके आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी आहे पर अक्सर नौकरियुनि तां बरतरफ़ जेके आहिनि उहे फूड इंस्पेक्टर थींदा आहिनि या असिस्टेंट फूड कंट्रोलर थींदा आहिनि या वरी घणी क़दुरु जेको आहे उहो फूड सुपरवाइज़र थींदा आहिनि। अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि उहे ख़बरूं या पाण प्रोग्रामनि में बि इहो ज़िक्र करे चुका आहियूं जेके 1.25 अरब 1.5 अरब 2 अरब रुपयनि जी जन करप्शन कई उहे जेके आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु नौकरी तां बरतरफ़ कयो वेंदो आहे ऐं उन्हनि खां पैसा जेके आहिनि उहे रिकवर नथा कया वञनि। इहो तमामु वॾो सुवालु आहे ऐं उहे वरी मामिलो जेको आहे एंटी करप्शन ॾांहुं मोकिलियो वञे थो ऐं एंटी करप्शन सां बि जेके आहिनि उहा सेटिंग करे ऐं असर रसूख़ इस्तेमालु करे जेका उहा इंक्वायरी साइड लाइन थी वञे थी। त ही अरबे रुपयनि जी हिकिड़े सिस्टम जे तहत करप्शन थिए थी ऐं उन में इहे फूड इंस्पेक्टर या जेके आहिनि इहे फूड सुपरवाइज़र रुगो मुलविस न आहिनि, इन में तमामु अहम माण्हू बि जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। त उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे उहा कार्रवाई थियणु घुरिजे ऐं हिन जो अगरि कणिक हिन साल जेकॾहिं ख़रीद कजे यानी नए साल में अगरि कणिक जी ख़रीदारी थिए त उहो कंप्यूटराइज़ थिए ऐं उन में जेके आहिनि हाणे त तक़रीबन जेके बि इन में मुलाज़िम वेठा आहिनि खुराक खाते में त उन्हनि जे ख़िलाफ़ नेब जा जेके आहिनि उहे केस हलंदड़ आहिनि, एंटी करप्शन जा केस हलंदड़ आहिनि। तंहिं करे सुठी जेके आहिनि उहे केडर ऑफिसर जेके आहिनि उन्हनि खे अहिड़ी क़िस्म जी ज़िम्मेवारी ॾिनी वञे त जीअं शफ़ाफ़ियत थिए ऐं जेकी ग़रीब माण्हू जिन जो हक़ ठहे थो उन्हनि खे बारदानो मिले या जिन फ्लेयर मिलूं जेके बंदि हूंदियूं आहिनि उन्हनि खे ही कणिक जारी कंदा आहिनि। त हिकिड़ो सिस्टम जेको आहे बहितरी तरफ़ वञणु घुरिजे पर ही केतिरनि ई सालनि खां इहो सिस्टम बहितर न पियो थिए। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध हुकूमत जूं अख़्तियारियूं इहे ॻाल्हियूं कंदियूं रहियूं आहिनि त जेके आहिनि ही असां शोकास नोटिस ॾिना, इन्हनि खे रिमोल फ्राम सर्विस कयो पर इहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे ख़तमु न पिया थियनि। तंहिं करे सिंध हुकूमत ख़ासि तौर ते सिंध जे वॾे वज़ीर या खुराक खाते जे सूबाई वज़ीर खे घुरिजे त सुठे क़िस्म जा जेके आहिनि उहे क़दम खणे ऐं जेकी बि करप्ट ऑफिसर आहिनि हाणे ॿुधण में अचे पियो त इन में जेका ही फिज़िकल वेरिफिकेशन करणु वञी रहिया आहिनि उन्हनि में बि उहे कामरा या उहे ई DFC जेके उन्हनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे जिन ते नेब जा ऑलरेडी केस हलंदड़ आहिनि त उहे कहिड़ी फिज़िकल वेरिफिकेशन कंदा। तंहिं करे इहा फिज़िकल वेरिफिकेशन बि थर्ड पार्टी जे ज़रिए थिए हा ख़बर पए हा त केतिरी कणिक हिन साल जेका आहे उहा ग़ाइब थी आहे। पर ही सिलसिलो जेको आहे उहो बंदि न पियो थिए ऐं अरबे रुपयनि जो जेको आहे उहो क़ौमी ख़ज़ाने खे जेको आहे उहो नुक़सानु पवे थो ऐं कमर्शियल बैंकनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे हैरत जहिड़ी त कमर्शियल बैंकनि खां
ही कर्ज़ वठंदा आहिनि ऐं कर्ज़ वठी करे पोइ इहा कणिक ख़रीद कंदा आहिनि। 77 बिलियन जेको आहे खुराक खाते ते कमर्शियल बैंकनि जो कर्ज़ चढ़ी चुको आहे ऐं हिन साल जो अलॻि सां जेको आहे उहो 90 अरब रुपया ॿुधायो पियो वञे त कर्ज़ चढ़ी चुको आहे। सही त ही जेके खरबे रुपयनि जा कर्ज़ केरु भरींदो उन जा ज़िम्मेवार जेके खुराक खाते जा अमलदार ई आहिनि। सही। अच्छा सगेर खुराक खाते में थियल अंधेर नकरी बाबति अवां जी कंहिं ज़िम्मेवार माण्हू सां ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे इन समूरी सूरत हाल जे हवाले सां? ॾिसो, खुराक खाते जे अख़्तियारनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल बि थी ऐं पंहिंजे प्रोग्राम में खुराक खाते जे सेक्रेटरी बि इहो ॿुधायो त असीं बहितरी तरफ़ वञूं पिया। त ही जेका 85 करोड़ रुपयनि जी करप्शन थी आहे उन में जेके मुलविस आहिनि कामोरा उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे ऐं जेकी 3 खां वधीक अमलदार यानी फूड इंस्पेक्टर आहिनि या फूड सुपरवाइज़र आहिनि उन्हनि खे बि जेको आहे फाइनल शोकास नोटिस जारी कया आहिनि। पर ही मामूल मूजिबि जेका आहे उहा मामूली इहा कार्रवाई कंदा आहिनि ऐं मामिलो जेको आहे लह मिटी करण जे लाइ वरी उहे ॿीहर इहे माण्हू जेके आहिनि वरी बहाल थी वञनि था। तंहिं करे हिकिड़े बहितरी तरफ़ खुराक खाते खे वञणु घुरिजे ऐं मूं जीअं ॿुधायो त असांजे जेको आहे ही हाणे जीअं ई वज़ीर आयो आहे जब्बार ख़ान त उनखे घुरिजे त सही नमूने सां जेके आहिनि हाणे डिसीशन कया वञनि त जीअं खुराक खातो जेको आहे उहो बहितर थिए। हालांकि खुराक खाते जो हिन वक़्तु त को कम ई न रहिजी वियो आहे, कहिड़े कम जो आहे, मतिलबु आवाम खे कहिड़ो उन सां लाभ पवे थो। त हिकिड़ी जेका उन्हनि कणिक जेका तमामु वॾनि माण्हुनि खां ख़रीद कई ऐं आम माण्हू जेके यानी ग़रीब हारी आबादगार जेके आहिनि उन्हनि खे बारदानो न मिलियो। वरी जेके उन्हनि माण्हुनि खे फ्लोर मिलनि खे ही कणिक मिले थी जेकी बंदि आहिनि या न वॾनि माण्हुनि जूं यानी जेके सियासी माण्हू आहिनि या करप्ट तरीन जेके माण्हू आहिनि उन्हनि जेके फ्लोर मिलनि खे इहा कणिक सप्लाई थिए थी सब्सिडी रेट ते। त अहिड़े क़िस्म जूं जेका आहिनि क़दम खया वञनि त जीअं आम माण्हू जीअं अटो सस्तो थिए ऐं आम माण्हू खे जेको आहे उहो फ़ाइदो पइजी सघे। सही, ठीकु आहे। वॾी महिरबानी सगीर, अवां इन अहम मामले ते टाइम ॾिनो। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।